नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद में 2 ॾींहनि वारो 6 लिटरेचर फैस्टिवल शुरू थी वियो। मेले जो इफ्तिताह ثقافت ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह कयो। इन मौक़े ते सैयद सरदार अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे तक़रीब ख़िताब कंदे चयो त हिन क़िस्म जा अदबी मेला थियण इन ॻाल्हि जी गवाही आहे त असांजा नौजवान सिखणु चाहिनि था। अदब तरफ़ सिंध जो लाड़ो वधी रहियो। हिन चयो त असां जॾहिं बि अदबी मेला करण जो सिलसिलो शुरू कयो आहे त ॾुखियायूं बि पेश आहियूं, पर कामयाबियुनि सां ही मेला थींदा अचनि पिया। हिन चयो त मेला न सिर्फ़ अदब पर ثقافت ऐं ॿोली जी वाध वेझ जे लाइ तमामु घणा अहम आहिनि। हिन चयो त कोरोना वबा जे ख़तरनाक मरलेवार शुरू थियो आहे, पर एहतियाती तदाबीरनि ते एहतियात कंदे इल्मी ऐं अदबी सरगर्मियूं जारी आहिनि। ثقافت खाते जे सेक्रेटरी अकबर लिगारी चयो त कोरोना जे करे ख़दशा हुआ त ही प्रोग्राम मुलतवी कजे। जेकॾहिं फेस्टिवल मुलतवी कजे हा त इहो रवाज पइजी वञे, पर इंतज़ामिया सां गॾिजी ही फेस्टिवल कयो आहे। हिन चयो त हिन दौर में थींदड़ अदबी मेला ॾाढी अहमियत रखनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।